शदादकोट का निवाई गांव मोहम्मद मूसा कारोज़ई भी बरसाती तबाहकारियों के शिकार हो गया। इस सिलसिले में जब हमने इलाका मकीनों से बात की तो उनका कहना था कि मूसा खान कारोज़ई गोठ में गोठ अब्दुल मजीद मक्सी जो घर रही पियो उन हिसाब सां असां जेको त हिते आयासीं उन जे करे जेको आहे चवणु चाहियूं था त मीर साहब खे त ख़ुदारा हिन ग़रीबनि खे रिलीफ ॾियनि ऐं DC साहब खे ऐं AC साहब खे हुकुम ॾियनि त घर लिखनि या हिते जेको नुक़सानु थियो ज़मीननि जो फसलुनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि असां अपील था कयूं त हिकु MP न पर सॼे सिंध जे MP खे गुज़ारिश करे त पंहिंजे तकनि में वञनि, उते आवाम जो मसइला ॿुधनि। आवाम तमामु जेको आहे नुक़सान में आहे, आवाम वॾो मजबूर आहे, बुखा था काटनि, ॾुखा था काटनि। कहिड़े हालियत में असांजो माल मरी विया आहिनि। असांखे एतिरो कोन्हे जो असां पंहिंजे बचनि खे विहारियूं, का शइ बचड़नि खे ॾियूं। ज़मीन असांजा सभु पाणी जे हेठि अची विया आहिनि। को बि उमेदु आसरो न आहे ज़मीननि में, न नौकिरी आहे न धंधो आहे। हिन महिल असां हुकूमत खां घुरूं, सरकार खां घुरूं, काॾे हाणे बचनि खे पालियूं। पोइ अलाह जो इस्म अथनि, रब जो पंहिंजो साहबीअ जे सदके हे असांखे घर ठाराए ॾियनि। असां पिया आहियूं इहो उसन जे मथां मरूं था, ॿाहिरि वञी बीहूं था त उस अंदरि अचूं था त घर इहो हाल आहिनि। कीअं कयूं, काॾे वञूं? कुझु बि घर में कोन्हे, न अटो आहे, न गिहा, न मिर्च, का शइ कान्हे। बुख ते ॿार वेठा आहिनि। हिन वक़्तु ताणी असांजो को बि सार न लधो। उनका मज़ीद कहना था कि जो मुंतखब नुमाइंदे हैं हमारे इलाके के, वो बराए करम खुदा के वास्ते आकर हमारी मदद करें। हम इस वक्त खुले आसमान तले बैठे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदादकोट।